मशहूर अदाकारा इटली में हड़ विञाए वेठी। मोकलूं मल्हाइण लाइ वियल अदाकारा जो कुझु बि न बचियो। भारत जी मशहूर अदाकारा इटली में लुटिजी वई। पासपोर्ट ऐं लखे रुपयनि जो सामान चोरी थी वियो। अदाकारा परेशान थी वई, मदद जी अपील कंदी रही। भारतीय स्क्रीन जी मशहूर ऐं दिलकश अदाकारा ऐं उन जी मुड़ुस खां इटली में फुर थी वई। अदाकारा खां लखे रुपया, पर्स, मोबाइल फोन, पासपोर्ट बि फुर थी वियो। देवनिका त्रिपाठी ऐं विवेक डाहिया ताज़ो पंहिंजी 8हीं शादी जी सालगिरह मल्हाइण लाइ इटली विया हुआ। ॿई हिन ख़ूबसूरत सयाही सफ़र जूं मुख़्तलिफ़ तस्वीरूं ऐं वीडियोज़ बि इंस्टाग्राम ते शेयर कंदा रहिया। पर हाणे जोड़े हिकु इंस्टा कहाणी शेयर कई ऐं चयो त संदन अक्सर क़ीमती सामान संदन कार मां चोरी कयो वियो आहे, जंहिं में पासपोर्ट ऐं बैंक कार्ड बि शामिल आहिनि। ॾुखायल जोड़े ॿुधायो त उहे पराए मुल्क में मुकमल तौर परेशान थी विया आहिनि, छाकाणि त ही हिते कंहिंखे बि सुञाणनि नथा, न ई कंहिंसां को वास्तो आहे। अदाकारा हाल अहवाल ॿुधाईंदे चयो त कार रिजर्व जी पार्किंग लॉट में महफ़ूज़ जाइ ते बीठल हुई, जितां सामान चोरी थी वियो। चोरी जे नतीजे में संदन पासपोर्ट ऐं बैंक कार्ड समेत ॿियो क़ीमती सामान बि गुम थी वियो। देवनिका त्रिपाठी ऐं संदसि मुड़ुस विवेक डाहिया इटली में भारतीय सफ़ारतखाने खे वतन वापसि अचण में बि मदद जी अपील कई आहे। ताज़ी सूरताल बाबति ॼाण ॾींदे अदाकारा देवनिका चयो त मक़ामी पुलिस स्टेशन में केस बि दाख़िल कयो वियो आहे, जेका मामले जी जांच करे रहियो आहे।